कुछ माण्हुनि खां असांजी इज्जत ऐं शोहरत बर्दाश्त नथी थिए ऐं असांखे ज़हर था सम्झनि। उन्हनि खे चओ त असांखे खाई मरी वञनि। गुज़रियल वक़्तु गवाही ॾिए या न ॾिए, पर अचण वारो वक़्तु सलामी ज़रूरु ॾींदो। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, कामयाबी में मिठाई घुरण वारा तकलीफ़ में नज़र नाहिनि ईंदा। ब्लॉक न, इग्नोर करणु सिखो, न त तव्हांजी कामयाबी मुनाफ़िक़ कीअं ॾिसंदा। असां पैसनि जो हिसाब न, मुनाफ़िक़नि जो हिसाब कंदा आहियूं। ऐं मुनाफ़िक़ जिथे बि नज़र ईंदो आहे, हुनखे हुनजी औकात ॾेखारींदा आहियूं। हुनखे हुनजी औकात ॾेखारींदा आहियूं। तेरा बाप आया।